KTN न्यूज़ पारां हर साल सकाफ़ती डे मल्हायो वेंदो आहे। इन भेरे बि 1 डिसंबर ते सकाफ़ती ॾींहुं मल्हायो पियो वञे। हाणे अचो त मनड़ वासियुनि सां ॻाल्हायूं, उनजो छा चवणु आहे सकाफ़ती डे जे हवाले सां, ऐं कहिड़े तरीक़े सां मल्हाए रहिया आहिनि। KTN न्यूज़ वारा सिंधी सकाफ़त जो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि। असां उन्हनि जी भरपूर नमूने सां आजियां कयूं था, ऐं जीअं हर साल असां आजियां कंदा आया आहियूं। मनड़े शहर में सिंधी सकाफ़त जेको ॾिहाड़ो आहे तमामु धूमधाम सां मल्हायो वेंदो आहे, ऐं हिते जा जेके रिपोर्टर आहिनि उहे बि असां सां भरपूर नमूने सां सही हलंदा आहिनि, ऐं असां सां हर ॻाल्हि में ॿधल रहंदा आहिनि। ऐं असांजे जी जेका सिंधी ॿोली आहे उन ते घटि तवजो ॾिनी थी वञे, ऐं जेके माना असांजा मिनिस्टर वग़ैरह जेके बि आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त स्कूलनि में ध्यानु ॾियनि त सिंधी ॿोलीअ ते माना उस्तादनि जी तवजो आहे या न आहे। सिंधी ॿोलीअ ते तवजो उस्तादनि जी घटि आहे, ऐं असां ॾिठो आहे त असांजे सिंध सूबे में जेके रेलवे स्टेशनूं आहिनि उन रेलवे स्टेशन ते जेके बोर्ड लॻल हूंदा आहिनि शहर जा, जेके नाला लिखियल हूंदा आहिनि उन ते मिसाल तौर जे ठठो लिखियलु आहे त उहो बि उर्दूअ में लिखियलु हूंदो आहे, जे सांगड़ आहे त उर्दूअ में लिखियलु आहे, जे हैदराबाद त उर्दूअ में लिखियलु हूंदो आहे। ऐं इहो उन्हनि खे मिनिस्टर वग़ैरह जेके बि आहिनि सिंध जा, जेके MP MNA जेके बि आहिनि, सभिनि खे गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी करे ईअं न थियणु घुरिजे। हीउ सिंध जो हक़ु जेको आहे उहो सिंध खे हक़ु ॾिनो वञे, ऐं सिंधी ॿोलीअ में बोर्डनि ते सिंधी ॿोली लिखी वञे। असां बि इनशाला हिन चकर में जोश जज़्बे सां मल्हाईंदासीं। साॻी तरह अॻे खां बि जोश जज़्बो वधीक आहे, इनशाला असां साॻी तरह सां मल्हाईंदासीं। असांखे इन जो ॾाढो इंतज़ारु आहे, ईद वांगुरु असां करे मल्हाईंदासीं। जीअं त असां 1 डिसंबर सकाफ़त जो ॾिहाड़ो हमेशह जीअं मल्हाईंदा आहियूं, हिन भेरे बि असां इनशाला जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। KTN तरफ़ां जेको हीउ प्रोग्राम थींदो असांजो, इनशाला इन में असां भरपूर सभु दोस्त गॾिजी करे उन में शामिलु थींदासीं ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम कंदासीं। ऐं असांजी अपील आहे त हर स्कूल में जेको आहे सिंधी ॿोली खे तरजीह नथी ॾिनी वञे। जीअं त असांजी अपील आहे सिंधी ॿोली खे हर स्कूल में तरजीह ॾिनी वञे। सिंधी असांजी सकाफ़ती ॿोली आहे। जीअं त अॼु ऐं निहायती शुक्रगुज़ार आहियां KTN वारनि जो, जेके हर साल हिन ॾिहाड़े खे जेकी 1 डिसंबर ते असां सकाफ़ती ॾिहाड़ो अजरक ऐं टोपी जो मल्हाईंदा आहियूं, उहो हमेशह जीअं मल्हाईंदा हुआसीं उहे ई हिन साल बि KTN पंहिंजी भरपूर जेको आहे सो जिदोजहद सां उहो प्रोग्राम हलाए पई, ऐं उन्हनि जी वॾी महिरबानी। हर साल जीअं कवरेज ॾींदा आहिनि, हिन साल बि उहे ई कवरेज ॾियनि पिया। ऐं आउं सिंधियुनि भाइरनि खे चवंदो हलां हिन ॾिहाड़े जे लाइ त असांजी जेकी टोपी आहे, टोपी असांजो शान आहे, अजरक असांजो मान आहे, सिंध जी सकाफ़त आहे। इनशाअल्लाह ताला इन सकाफ़त खे हमेशह उजागर रखण जे लाइ असां तव्हां सभई सिंधी आहियूं, जेके सिंध में रहनि था उहे सिंधी आहिनि। उन्हनि सिंधियुनि खे बि आहे त गॾिजी करे KTN सां गॾिजी करे, शहरनि सां गॾिजी करे, ॻोठाणनि सां गॾिजी करे हिन ॾिहाड़े खे भरपूर नमूने सां मल्हाइनि। जीअं हर साल KTN मल्हाईंदे आहे, इनशाअल्लाह ताला ईअं ई KTN सां गॾिजी साथ ॾेई असां बि हमेशह इहो ॾिहाड़ो मल्हाईंदा रहंदासीं। जीअं त 1 डिसंबर ते जेको सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वञे थो पोयां काफ़ी सालनि खां, इन साबित कयो आहे सिंध जी सकाफ़त, टोपी, अजरक जे जेको मान आहे उहे जेका अहमियत आहे उनखे उन्हनि साबित कयो आहे। छाजे करे त इहे शयूं नायाबु थींदियूं पई वियूं। इन सकाफ़ती ॾिहाड़े मल्हाइण सां इन्हनि शयुनि खे ॼण हिकु नओं जनमु मिलियो आहे। टोपी, अजरक, पटको असां सिंधी माण्हुनि जी सुञाणप आहे, सिंधी माण्हुनि जो शान आहे, सिंधी माण्हुनि जी इज़त आहे, सिंधी माण्हुनि जो वक़ार आहे। इन्हनि शयुनि, इन सकाफ़ती शयुनि सां माण्हू पूरी दुनिया जे मुल्कनि में सुञातो वञे थो। जेकॾहिं टोपी अजरक पाए असां जेकॾहिं कंहिं बैरूनी कंट्री में वेंदासूं त हू पुछंदा त हीउ माण्हू केरु आहे ऐं हीउ किथां जी तहज़ीब आहे, हीउ किथां जी सकाफ़त आहे। छो त पटको तमामु हिकु सुहिणो ऐं सेबती पोशाक वांगुरु जेको आहे सो इंसान खे ख़ूबसूरत बनाईंदो आहे। असां हिन ॾिहाड़े जी भरपूर हिमायत कयूं था त अहिड़ा सकाफ़ती जेके मेड़ाखा हर 1 डिसंबर ते पुरजोश नमूने सां मल्हाया वञनि, जीअं त जेको ईंदड़ नओं नसुल आहे उनखे बि तरबियत मिले, त उनखे इहा ख़बर पवे, असां सिंधी माण्हुनि जे ॿारनि खे बि इहा ख़बर पवे त टोपी, पटको, अजरक इहो असां सिंधी माण्हुनि जो कल्चर आहे, इहा तहज़ीब आहे, इहा सुञाणप आहे। जेकॾहिं इहे शयूं
रहंदियूं त असां बि रहंदासूं। असां पंहिंजी सकाफ़त खे कॾहिं बि ख़तमु करणु नथा चाहियूं त के ख़तमु थियनि। इहे जेके आहिनि सो जीअं हींअर KTN जे तसलसल सां हिननि शयुनि जनम वरितो आहे, इनशाला असां हिननि खे भरपूर नमूने सां हर साल जीअं पोयनि साल में मल्हायो आहे, हिन साल बि इनशाला भरपूर नमूने सां मल्हाईंदासूं। जीअं त हर साल 1 डिसंबर ते सिंध जी सकाफ़त टोपी अजरक ॾियारो मल्हायो वेंदो आहे। असांजी सकाफ़त काफ़ी पोइते हटी चुकी हुई। सिंधी टोपी ऐं अजरक असां घटि पाइणु शुरू कयो हुयो ऐं तमामु पोइते सकाफ़त हटी वई हुई, पर कोशिशि ऐं कावश KTN जे इन प्रोग्राम सिंध सकाफ़त खे जॾहिं उजागर कयो ऐं प्रोग्राम चालू कयो, उन खां पोइ असां ॾिसूं पिया कराची ऐं इस्लामाबाद ऐं क़ौमी असेंबली जे इजलासनि में अॼुकल्ह सिंधी टोपी पाए मेंबर अचनि था, जेको अॻु में कोन हुयो। ऐं तमामु महिनत कई आहे KTN, सिंध सकाफ़त खे उजागर कयो आहे, सिंधी अवाम में शऊर पैदा कयो आहे, स्कूलनि कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि में शऊर पैदा कयो आहे सिंध सकाफ़त खे मल्हाइण जो। हर साल वांगुरु इनशाला हिन साल बि असां KTN ऐं कावश ग्रुप सां कठे आहियूं ऐं भरपूर ॾियारे में शिरकत कंदासीं ऐं भरपूर नमूने सां असां सकाफ़ती ॾियारो मल्हाए सिंधी हुअण जो सबूत ॾींदासीं। सकाफ़त जी टोपी आहे असांजे पूरे पाकिस्तान में विरहाई ईंदी आहे। असांजी सिंध जी सकाफ़त आहे, टोपी जेका आहे असांजी पंहिंजे सिंधियुनि जो शान आहे। असां इहा पंहिंजे भरपूर नमूने सां मनाड़ो शहर में सभिनि जे आॾो मल्हाईंदासीं ऐं असां मल्हाइण जो हक़ु रखूं था, छो जो असां सिंधी आहियूं। असांजो इहो हक़ु आहे, असांजो विरसो आहे। सिंधी टोपी अजरक ऐं पटको असांजो हक़ु आहे। इहो असांजो सिंध जो सकाफ़त जो पूरो निशान आहे। असां पंहिंजे भरपूर नमूने सां इनशाला विराए ऐं पंहिंजो हलाईंदा। मनड़ो वासिन जा वीचार ॿुधाया। हिननि चयो त हीअ जेको सकाफ़ती ॾींहुं आहे इहो हिकिड़ो तमामु सुठी शइ आहे। अजरक ऐं टोपी जी सकाफ़त जेका आहे इहा माण्हुनि खां विसरी चुकी। इन KTN जे तरफ़ां जेको हीउ सकाफ़ती ॾींहुं मल्हायो पियो वञे, इन जे तसलसल सां माना इहो टोपी ऐं अजरक खे उजागर कयो वियो आहे। हिननि चयो त हर साल जी हिन दफ़े बि असां भरपूर नमूने सकाफ़ती ॾींहुं मल्हाईंदासीं ऐं KTN सां क़दम बे क़दम असां गॾु हूंदासीं। कैमरामैन अमजद अली भाटी सां गॾु गुलामंद भाटी, KTN न्यूज़ मनड़ो।